अवामी क़ौमी सचल ॻोठ जे मेड़ खां के करारदादूं पास कराइनि। तंहिंखां पोइ असां पंहिंजी तक़रीब जो ॿियो हिसो शुरू कंदासीं जंहिंमें एंटरटेनमेंट आहे। थैंक यू। साईं इनायतुल्ला खटियाण साहब अचनि। दोस्तो जीएसन वरी तव्हांजे साम्हूं मूंखे घुरायो वियो आहे। ही असांजे तवक़ो खां वधीक सचल ॻोठ वारनि जो मेड़ाको आहे। सो असां सभिनि दोस्तनि चाहियो त हिन मेड़ाके खां के फ़ैसिला कराए वठिजनि जेके हमेशह हमेशह जे लाइ सचल ॻोठ जे आईंदे जे लाइ असांजो हिकिड़ो इख़लाक़ी आइन हुजनि। त दोस्तो ही सचल ॻोठ जे संवारण जी ॻाल्हि आहे। तव्हां असांजे मोहतरम अॻवान बेदल मसरूर साहब खे ऐं सलीम शाहानी साहब खे गौर सां ॿुधो। हुननि जेके पंहिंजे सचल ॻोठ वासियुनि सां सूर सलिया उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। असां इन्हनि जे नज़र में इन्हनि ते नज़र विझंदे के तव्हां खां इख़लाक़ी आइन पास कराइणु चाहियूं था ऐं तव्हांखे उहे लाज़मन सुठा लॻंदा छो त हिननि में असांजो मुस्तक़बिल आहे, हिननि में असांजो आईंदो आहे ऐं आईंदे जे नसल जो जेको आहे सो मुस्तक़बिल आहे। दोस्तो हिकु बैत आहे हिन ई मौक़े सां त सचे कूड़ जी जंग अज़ल खां नेठि निबेरो थींदो ई सच जो सूरज उभरी ईंदो दूर अंधेरो थींदो ई। ही कुझु करारदादूं आहिनि जेके असां आईंदह जे लाइ सचल ॻोठ जो ऐं हिन वक़्त ताईं बि उन्हनि ते अमल रहियो आहे। पर हाणे असां हिननि खे वधीक हिन मेड़ाके में जंहिंमें तव्हां सभु भाइर ऐं भेनरो जेके बि वेठा आहियो असांखे हिननि काथे खणी ही पास कंदा त जीअं असां हिननि खे आईंदे जो सचल ॻोठ जे आईंदे जो आइन बणाए सघूं। जंहिंमें सभ खां पहिरियों आहे दोस्तो ही जेका बि मां हिकु करारदाद पढ़ां त महिरबानी करे तव्हां सभु हथ मथे खणी हिन जी ताईद कंदो। ॻोठ अंदरि घिटियुनि ऐं रोडनि ते इंक्रोचमेंट न थियणु घुरिजे। साईं न थियणु घुरिजे। ही 1000 माण्हुनि जे मेड़ाके जो जेको आहे सो फ़ैसिलो आहे त इहे न थियणु घुरिजनि। ॻोठ में कंहिं बि क़िस्म जे मंशियात वापराइणु न घुरिजे। हीअ असांजो मुस्तक़बिल आहे। असां पंहिंजे नसुलनि खे बचाइण जे लाइ इहे फ़ैसिला करे रहिया आहियूं। ॻोठ जे अंदरि मोटर साइकिलूं या कारूं तेज़ रफ़्तारी सां न हलाइणु घुरिजनि। महिरबानी। ॻोठ में का बि गैंगस्टर टाइप जी दादागिरी न थियणु घुरिजे। ॻोठ में मेहनि जा वाड़ा, मुर्गी फार्म ऐं सनती यूनिट न ठाहिया वञनि। ॻोठ में कॾहिं बि धारियुनि जी आबादकारी न थियणु घुरिजे। ॻोठ में थियल वणकारी जो तहफ़ुज़ कयो वञे। ॻोठ में रखियल फलाही प्लाटनि ते कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। दोस्तो तव्हांजो भरपूर एतमाद जा वरी बि असां सभु थोराइता आहियूं ऐं असां तव्हां सभिनि जा बेहद थोराइता आहियूं। तव्हांजे हर गुण जा असां थोराइता आहियूं ऐं इंशाअल्लाह पाण सभु जेकॾहिं ईअं ई मुतहद रहियासीं ऐं गॾु रहियासीं त असां सचल ॻोठ खे पंहिंजे ख्वाबनि वांगुरु सींगारण में इंशाअल्लाह कामयाब थींदासीं। हाणे असां पंहिंजे महफ़िल जे हिन पहिरें सेशन खे हिते ख़तमु था कयूं ऐं थोरी देरि जे वक़्फ़े खां पोइ महफ़िल मूसीक़ी शुरू कई वेंदी जंहिंमें वक़्फ़े सां तव्हांखे हितां जा ई सचल ॻोठ जा ॿारड़ा नंढा ॿारड़ा वक़्फ़े सां टेबलोज़ बि पेश कंदा ऐं इंशाअल्लाह ही पंहिंजी महफ़िल पूरी राति जी हूंदी ऐं पूरी राति पाण हिते ॻाईंदासीं बि, वॼाईंदासीं बि ऐं ॿुधंदासीं बि।